पाप नगर, पाप नगर। काॾे था वञो मल्हार? परे थी अबा, परे थी। मासड़ खे पुलिस वठी थी वञे। पुलिस सां झेड़ो आहे पंहिंजो। चाचा जो हिकु बि पुलिस वारो न बचंदो। मां चवां थो परे थियो। चरिया न थियो। मिठल खे पुलिस छॾींदी। पुलिस सां न जे झेड़ो कंदो त सभु मरंदासीं। चाचा काको मिठल असांजो वॾो आहे। उन जूं असांजे मथां चङायूं आहिनि। वरी असांजे ई करे पुलिस उनखे वठी थी वञे। चाचा पुलिस अञा काके मिठल खे वठी परे कोन वई हूंदी। असांखे छॾियो त पुलिस सां झेड़ो करे काके मिठल खे आज़ाद करायूं। हा सारंग विढ़ंदासीं तॾहिं असां जूं इज़तूं बचंदियूं। सूबेदार बालाज खान जो साथारी आहे। उनखे मारियो गुनाह न आहे। हर उहो माण्हू जेको बालाज खान जो वफ़ादार आहे उहो असांजो दुश्मन आहे। चाचा दुश्मन आहे असांजो। जो त रोशन जो जिन जलाद आहे। जलाद मारे या खारे। पुलिस खे पंहिंजो दुश्मन कोन कंदासीं। रोशन चरिया न थियो। अब्बा मासड़ असांजे करे छो सज़ा खाए? मूंखे छॾियो, मां वञी पेश थो पवां। पहिरीं बाहि आहे मल्हार, सड़ी वेंदे पुट। नूरल सही तो चए मल्हार। सड़ूं त असां भले सड़ूं, काको मिठल असांजे करे छो सड़े? मां वञा थो पुलिस में हथ ॾियण। मुंहिंजो ज़मीर मूंखे हिते बीहण नथो ॾे चाचा। जेकर इहा ॻाल्हि आहे न त सभु हली पेश थियूं। अचो। रोशन लगे तो त यार मासड़ के पुलिस वठी। तू परेशान न थी। सुभाणे ताणी जेकर काके मिठल खे आज़ाद कनि था त ठीकु आहे, न त सभु हली पेश थींदासीं। पाण ई हुनखे आज़ाद कंदा। हा मल्हार, रोशन सही थो चए। इहो ई हल आहे, ॿियो को रस्तो ई न आहे। असीं गरीब आहियूं पर गैरतमंद आहियूं। भले असांजो नुक़सान थिए पर मासड़ खे आज़ाद कराइणो आहे। सरदार साईं, पुलिस खां कुझु कोन वरंदो। पंहिंजो शींहुं आज़ाद कयो त दुश्मन मारे, न त ज़ोर वठी वेंदा आहिनि तर जा माण्हू। ॾिसूं था पुलिस खे त उहा छा थी करे। न त बालाज खान पाण इन मल्हार ऐं शेर दिल जूं मुंडियूं वढींदो। सरदार साईं, क़ैद खाने में शाहनवाज़ खान हिकिड़ो वेठो आहे। उन जो छा कजे? शाहनवाज़ जी आज़ादी कहिड़े कम जी मुंशी? मंठार हुन जो घर ई उजाड़े छॾियो ऐं मंठार पंहिंजी आज़ादी बि ख़तमु करे छॾी। सभु निकिरी विया, मायूं घरनि में छॾे। बाक़ी मिठल खे वठी आयो सरदार साईं। हाणे जेको हुकुम तव्हांजो, पाण वटि क़ैद कयोसि या मूंखे हुकुम ॾियो त कयांसि लाकअप में बंदि। मिठल खे आज़ाद कर। जेकॾहिं मिठल मुंहिंजो ॾोही बि हुजे हा न त मां हिनखे छॾे ॾियां हा। हिनखे छो वठी आयो आहियां? मिठल समूरे ॻोठ जो वॾो आहे बालाज खान। हिन जी गीची में हथ हूंदो त पाणे लोफर पेश पवंदा। मिठल जी गीचीअ ताईं जेके हथ पहुचंदा न सूबेदार, उहे काराइनि खां कटियल हूंदा। तूं नथो ॼाणी सूबेदार, मिठल बालाज खान जे लाइ केतिरो अहम आहे। मुंशी, मिठल खे गाॾीअ में छॾे अच। मिठल मिसकीन आहे, गाॾियुनि जो हेराक न आहे बालाज खान। ऐं न वरी तव्हांजी महिरबानी जी मोहताजी आहे। तोखे ख़बर आहे
बालाज खान होश में ना है वो बेड़ी गाली तो करी त जी मुखे तो ते कावड़ चे मां मयारी थी पवा वज मिठल तू आजाद आई तोखे मयार जी मार काथे थी पवे बालाज खान बस रब जी सरकार से तखा चरियो आहे माराईंदो किथे पाण खे सूबेदार पंहिंजी पुलिस वठी वञ मूंखे शेर दिल ज़िंदा या लाश जी सूरत में खपे शेर दिल हथ आयो त ठीकु आहे न त उनजे घर जा भाती टंगे थो अचां गाड़ी में पोयां गेले अचनि वञ ठीकु आहे बालाज खान ईअं ई थींदो चाचा बालाज खे जेको कुझु करणो आहे करे छॾे हाणे उनजे ख़ौफ़ में नाहे रहणो चाचा तूं इन बालाज जहिड़े बघिड़ खां तो डिॼी पंहिंजी हयाती मिठी कोन्हे न ई मूंखे मौत जो ख़ौफ़ आहे तुंहिंजी हयाती मिठी अथमि इन जे करे थो मरियो वञा तोखां सवाइ मूं ऐं बाबा घर में कीअं गुज़ारियो इन जो को तोखे अंदाज़ो आहे हर हर दर ॾे पई ॾिसां त ॼाण सोट आयो मां चरियो हां पागल हां या वरी को नंढड़ो ॿार हां जो घरां निकिरां थो त तव्हां हां लाहे वेही था रहो शेर दिल पुट बालाज खान ज़ख़्मी शींहं वांगुरु छितो हूंदो पुट महिरबानी करे घर खां ॿाहिरि न निकिरजांइ चाचा गिदड़ खे शींहं न चओ बालाज गिदड़ ऐं हुन जा वाठा लंगूर आहिनि लंगूर ऐं उन्हनि जे ख़ौफ़ में मां घर में वेही वक़्तु गुज़ारियां न चाचा न इहो मूंखां कोन पुॼंदी अम्मा तूं पंहिंजे सौट खे सम्झाए मुंहिंजी त मञींदो ई कोन आहे वञा थो वरियल खान ॾे जेको तूं कारनामो करे आयो आहीं न वञी हाणे मिनथू कयासि त असांजी मालिकी करे सोट छो तो मूंखे ऐं बाबा खे तंग करी सफ़ा बेक़दरो आहीं असांजे लुछण जो त तोखे को बि असरु नथो थिए सोट मूंखे नूर भटारे जो कसम आहे त इहो बालाज मूंखे ज़हर थो लॻे ज़हर इहो इंसानियत जो दुश्मन आहे उनजो ज़िंदा रहण दर जे हर माण्हूअ लाइ नुक़सान आहे इन जे करे उन सां विढ़ां थो बाक़ी तव्हांजो क़दुरु न कयां त काफ़र थी मरां ज़ुबानी पुलाह तो खाराई सोट हाणे असां बि तोखे सम्झी विया आहियूं सोट मूंखे कसम आहे तुंहिंजो तोसां हिक न ॿ न पर 32 दिलियूं हाणे इहा कावड़ छॾनि न राबेल न अखियुनि खे रोक त ये आब न हारनि मलार तुंहिंजा ये ॻोढ़ा उगी कोन सघंदो ख़बर नाही त मुंहिंजा नसीब मूंसां दगा छो था कनि मां साथ मल्हार बाबा खे पुलिस वठी वई आहे मासड़ खे जेकॾहिं न पुलिस न छॾियो त मां वञी पेश पवंदुसि राबेल रुगो तूं दिलि न लाए बाबा जे आज़ाद थे ये तू वञी जेल में वे न मां सां त न राबेल जी अखियुनि जा बंद त कचा थी वेंदा चरी मूंखे सॼी ज़िंदगीअ जो जेल नाहे काटणो जो तूं परेशान थी तुंहिंजो मलार वरी आज़ाद थींदो ऐं तुंहिंजे अखियुनि जे अॻियां हूंदो मां साथ छो करी अहिड़ा कम मां साथ
पुलिस तुझे कॾहिं पइजी वई आहे? इन बालाश खान मुझे महबूब जे अखियुनि में लुड़क भरिया आहिनि। इन जी बर्बादी मुंहिंजो मक़सद बणिजी चुकी आहे। तूं नथो ॼाणी मां सां त मुंहिंजी अखियुनि सां गॾु मुंहिंजी दिलि बि रोए थी तोखे मुसीबत में ॾिसी। मूंखे तुंहिंजी प्रीत ते पक आहे, पर मल्हार बि हर घड़ी तुंहिंजे फिक्र में हूंदो आहे। राबेल, साह घटि, पर मूंखे तुंहिंजी सार घणी वणंदी आहे। सूबेदार साहब, अकबर कहिड़ो ॾोह कयो आहे जो शेरदिल जे ॾोह में अकबर खे था वठी वञो? शेर दिल जो ॾोह कहिड़ो आहे? शेर दिल जे चाचे खे ख़बर आहे कमदार, तोखे उनजी ॼाण घुर्जे। वधीक मालूमात लाइ थाणे ते अची एफआईआर खणी वञजांइ। उन में शेर दिल जो गुनाह लिखियलु आहे। वठी वियारसि। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। मल्हार, मल्हार, ऐं हाणे तव्हांजे घर वई हुयसि। हे बासड़ जो छा थींदो? उनखे पुलिस वठी वई आहे। मासी, तव्हां परेशान न थियो, मां पाण वञी लाकअप में वेहंदुसि ऐं मासड़ खे आज़ादु कराईंदुसि। पर मल्हार, तोखे पुलिस किथे थी छॾे? पहिरीं बि ॾिस न तोखे केतिरा ॾींहं विहारे छॾियो हुन। मासी, मासड़ मुंहिंजे एवज़े में पुलिस वठी वई आहे त मूंखे वञिणो पवंदो न। बाबा खे छॾाइण जो को ॿियो रस्तो ॾिस मासा त। जेकॾहिं तूं पुलिस जे हथ अची वई त पोइ न न न मासा त न, तूं पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले न कजांइ। हा पुट, बालाज खान वॾो ज़ालिम आहे। तोखे सोघो कराए पोइ असांजो त साह ई पी वेंदो। मासी, बालाच में एतिरो दम ई नाहे जो तव्हां ॾाखियूं खणी निहारे। ये मां तोॾा ई कढी छॾींदोसांसि। तव्हां परेशान न थियो। बालाज खान जे साम्हूं आऊं रुक जी दीवार बणिजी वेंदुसि। शाहनवाज़ खान जो कैद मां निकिरण जो इरादो ई कोन हो, न त उनखे बि वठियूं अचां हा। बालाच वटि उन जी ज़ाल पुट समेत क़ैद आहे। उन्हनि जे करे क़ैद मां शाहनवाज़ खान कोन निकितो। न निकितो त उनजो नसीब। बाक़ी शेर दिल जो धक बालाच खे हमेशह यादि रखो। ऐं उनखे ख़बर पइजी वई त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। ख़ामोश, बालाज खान बि कोन वेहंदो मासा त। तूं पंहिंजो ख़्यालु रखजां। तो बि चाचे वारी ॻाल्हि कई आहे। ॿिलीअ जे बलूंगड़े खां शींहं खे तो टेजारी। बालाच जेकॾहिं शेर दिल जे साम्हूं ईंदो न त उनखे रत जूं उल्टियूं करणियूं पवंदियूं, रत जूं। पाण कोन ईंदो अदा शेर दिल, पर उन जा वाठा ज़रूर ईंदा। उहे तुंहिंजी रस्ते रोक कंदा। शेर दिल, वक़्तु न आहे पुछी ईंदो। हाणे हथे खाली न रहिजांइ। खाली वक़्तु वेरिन खे मुंहिंजे साम्हूं वठी अचे, छो त शेर दिल हर वक़्तु तयारु आहे। शेर दिल, ॿिया बालाज खान जा माण्हू एतिरा कंधार कोन आहिनि जो असांजो रस्तो रोकींदा। बसि हिकिड़ो मंठार मथे फिरियो आहे। जेकॾहिं मंठार मथे फिरियो आहे न, असां बि अरोड़ जा मस्त आहियूं, मस्त। गुलाब, जेकॾहिं मूं मंठार खे मां जी थञ यादि न ॾियारी त मां पंहिंजो नालो शेर दिल मटाए छॾींदुसि। रुगो हिकु दफ़ो वरी इहो मुंहिंजे साम्हूं अचे। रोशन खे बि पाण सां गॾु वतियूं अचे हा न मसात शेर दिल। बालाज खान हुनखे उते माराए छॾींदो। रोशन न जॾहिं बालाच जे कैद में हो त कमज़ोर हुयो, कमज़ोर। हाणे रोशन ॿाहिरि आहे ऐं बालाच जो रत पी छॾींदो। आदा शेर दिल, वाकई रोशन पाण मुड़ुस माण्हू आहे। हू पाण ई बालाज खान खे मुंहुं ॾींदो। क़ैद खाने में बि रोशन बालाज खान जी कान कोन कढी हुई।
रोशन ज़िंदान में बि गंजंदो हुयो। मुड़िस माण्हू आ, तॾहिं शेर दिल गोलियुनि जे गूंज में उनखे आज़ाद करायो आ। जेकॾहिं भाड़ियो हुजे हा न त केद में सड़ी सड़ी मरी वञे हा। अकबर ॿुधो आहे त शेरदिल बालाज खान जा लाही कढी छॾिया। हा कमदार, शेर दिल जे इन कारनामे ई त पंधु करायो आहे न। वरियल खान ॾे पियो अचां त असांजी मालिकी करे, न त बालाज खान असांखे रोले छॾींदो। तूं फिकिर न कर अकबर, होतार तव्हां सां राज़ी आहिनि। अञा बि जे शेरदिल ओताक ते अची वञे न त पोइ वेठो ठरियल खीर खे भुका ॾे। पोइ ॾिसूं त केरु थो तव्हांजो नालो वठे, छो त कमदार याकूब ऐं कूड़ कॾहिं बि न साईं, कॾहिं बि न। शेरदिल छो न उताक ते ईंदो, पर यार वरियल खान खे असांजी पार त कजाए। इनखे वठी हली गाड़ी में विहारोसि। हाणे ते वठी हली उतो टंगियूंसि था, पाण ई शेर दिल पेश पवंदो। सूबेदार साहब, अकबर कहिड़ो ॾोह कयो आहे जो शेरदिल जे ॾोह में अकबर खे था वठी वञो? शेर दिल जो ॾोह कहिड़ो आहे? शेर दिल जे चाचे खे ख़बर आहे कमदार, तोखे उनजी ॼाण घुरिजे। वधीक मालूमात लाइ थाणे ते अची FIR खणी वञजांइ, उन में शेर दिल जो गुनाह लिखियलु आहे। वठी विहारोसि। अच्छा अकबर, बालाज खान जबल आहे, जबल। जबल सां जेको मथो हणंदो न, पंहिंजो मथो फाटी पवंदो। मूंखे इहो ॿुधाए त मल्हार ऐं शेरदिल सां गॾु ॿिया केरु केरु हुआ? जेके बि हुया रुक जा सीना हुया उन्हनि जा। तूं वञी पाण ॻोल्ह त केरु हुया। मां तोखे कोन ॿुधाईंदुसि बालाज खान। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। ख़ैर त आहे वरियल खान, हथियारनि सां माण्हू वठी पुलिस जो रस्तो रोकियो अथई। असांखे अगवा कराईंदे कि हाणे तव्हांजी मोहबत जो अंदाज़ मटिजी वियो आहे। असांजे ॻोठ में तव्हां अची माण्हू था ॿधी वञो सूबेदार। इहा ॻाल्हि तव्हांजी असांखे कोन वणी। सूबेदार साहब, तव्हां अकबर खे छॾियो, पोइ तव्हांखे मोकल आहे, भले वञो। हथियारनि जे ज़ोर ते मुजरिम था छॾायो सिकंदर खान। इहा ॻाल्हि तव्हांजे संभालण खां घणी थी वेंदी। तोखे जेको करिणो आहे हली कर, बाक़ी असांजो माण्हू असांजे हवाले कर। शेरदिल जो चाचो आहे अकबर, उन जे एब्ज़े में हिनखे वतियूं था वञूं। शेरदिल ॾेई अकबर खे वठी वञिजो। असांजी हिन सां का बि दुश्मनी न आहे। बालाज खान जी वंगार थो वहीं सूबेदार साहब, पर हाणे ईअं कोन थींदो। अकबर खे छॾ, वहीं शेरदिल खे हथु कर। पुलिस सां ॾाढ न कयो सिकंदर खान। पुलिस भी पंहिंजो ॾाढ न ॾेखारे, करे हिकिड़ो भरे वरी ॿियो। इहो किथां जो कानून आहे? सूबेदार साहब, अकबर खे आज़ादु कयो। जे शेरदिल असांखे मिलियो त तव्हांजे हवाले कंदासीं, न त वञी पाण ॻोल्हियो शेरदिल खे। साहब,
जिद न कयो अकबर खे छॾियो। ठीकु आहे अकबर खे छॾियूं था पर शेर दिल असांखे घुर्बल आहे। असांजो तव्हांजे ॻोठ में चकर पियो लॻंदो वरियल खान ऐं मुलाक़ात बि थींदी रहंदी। जमादार अकबर खे गारी मला। भूतार वरियल खान तव्हांजो इहो एहसान सॼी ज़िंदगी यादि रहंदो। न अकबर इहो त असांजो फर्ज़ हुयो, सो असां पूरो कयोसीं। अचो मूंसां गॾु। सब बची विया। तो जाम सदीर भगत हुया। वे तूं छो कोन भॻी? कैद में रहण जो शौक़ अथई छा? या वरी बालाज खान मां रहम जी उम्मीद अथई? ज़ुल्म करण वारे मां रहम जी उम्मीद कोन रखबी आहे बालाज खान। तूं मूं ते रहम कंदे पर छा शाहनवाज़ खान? छो कोन ॿियनि सां निकिरी बि? मुंहिंजा बच्चा तो वटि आहिनि बालाज खान, मां कीअं निकिरी वञा? पर हिकु ॾींहुं ही मुंहिंजो क़ैद ज़रूर ख़तमु थींदो ऐं मां ॿाहिरि निकिरंदुसि। उहो वक़्तु तुंहिंजे लाइ ॾाढो ख़राबु हूंदो। न शाहनवाज़ खान न, ये कॾहिं बि कोन थींदो। वक़्तु हमेशह बालाज खान जो ॿेली रहियो आहे। तूं पंहिंजी दिलि खे कूड़ा दिलासा न ॾे। बालाज खान हिन तरह जो हाकिम आहे ऐं हाकिम रहंदो। शाहनवाज़ खान आजिज़ी कम ईंदई बाबा, आकड़ न। सरदार साईं मां रहम जी उमेद रखो। मन बाबा साईं तो ते राज़ी थे, न त गौराम खान वांगुरु तू बि मरी वेंदे। हाणे त तोखे हिन खुफ़िया कमरे में रखियो आहे, हिते पखी पर बि कोन हणंदी। मुंशी तुंहिंजे हिन सरदार जे हथ में न ज़िंदगी आहे न मौत। त पोइ हिन में उमेद अहिड़ी छो रखां जेका हिन जे वस में न हुजे? सब कुछ बालाज खान जे वस में आहे। पर इहो ॿुधाए त रोशन आचार खे छॾाइण केरु आयो? कंधार हुया बालाज खान। उन्हनि जी अखियुनि में मूं तव्हांजी बर्बादीअ जो मंज़र ॾिठो आहे। फुल्ला तुझी शाहनवाज़ तुझी फुल्ला। बालाज खान जबल आहे जबल। जबल सां जेको मथो हणंदो न पंहिंजो मथो पाणी पवंदो। मूंखे इहो ॿुधाए त मलार ऐं शेरदिल सां गॾु ॿिया केरु केरु हुआ? जेके बि हुया रुक जा सीना हुया उन्हनि जा। तूं वञी पाण ॻोल्ह त केरु हुया। मां तोखे कोन ॿुधाईंदुसि बालाज खान। ॿुधाईंदे तूं, ज़रूरु ॿुधाईंदे, पर अञा वक़्तु आहे। थोरो ज़हन ते ज़ोर ॾे, सोच। अचो मुंहिंजी पाप न गए